अस्सलाम वालेकुम दोस्तों, या अली मदद असो चैनल सब्सक्राइब कयो ऐं घंटी के दबायो ऐं जी लाइक न किया उहे लाइक भी कन ऐं कमेंट्स भी ॾियनि। वॾी महिरबानी। हाणे वीडियो ॾिसी सघंदव। तूं अॼु परेशान लॻो पियो छो? बस लाला यार कमकारी कोन, ॿियो कर्ज़ खयां आहिनि, व्याजी आहे न मोहम्मद अली, मूं व्याज वरितो आहे, ॾाढो परेशान करे छॾियो। होटल ते बि ॾिठो, सॼो शहर जाचो आहे, वरी मां सम्झ में वञा साईं ते ॾिसां न जीअं मुंहिंजो यार जंजाल करे छॾियो। न मां होटल ते थो वेही सघां, न कंहिं घिटीअ ते घुमी थो सघां। इन जे करे सोचियुमि त अॼु मां परेशान न थी, मां ॾिसां थो, बंदोबस्तु कयां थो पैसनि जो। मां खणी थो अचां पैसा, न व्याजीअ खे बूथ वारा हणजांइ तूं। लाला ईअं न त तूं बि परेशान थी वञ। न का ॻाल्हि न आहे, ठीकु आहे, मां ॾिसी अचां पैसा, हिते ई वेहिजांइ तूं। तू हिते वेठो आहे, तोखे असां सॼो मुल्क ॻोल्हिया आहियूं, बाटणे शहर सॼी ॻोल्हिया आहियूं, तो बि तूं लभी नथो। हिकु त तव्हांखे पैसा ॾियूं था पियो, वरी तव्हां टाइम ते पैसा नथा ॾियो, छो असां तव्हांजा न करूं? महिल तव्हां हींअर मूंखे पैसा ॾिजे, हींअर पैसा न ॾई त बेइज़ती थींदी। मूंखे माफ़ कर, मां तोखे कलाक खन में पैसा करे थो ॾियां, हिते फशरी न कर। न तूं वरी हाणे कलाक में नहीं ॾे। तव्हांखे शर्म नथो अचे? तव्हां न ग़रीब खे मारियो पिया था। टाइम ते पैसा न ॾींदो त इहो ई असरु थींदो। बस कर व्याज खोर, हे वठ पैसा। हलो हितां। तव्हांखे शर्म नथो अचे? व्याजी पिया ठोको। लाला तो यार मुंहिंजी इज़त बचाई आहे, न त हे व्याजी त मूंखे मारे छॾे न। जेकॾहिं इन ॾुखे वक़्त में मां कमु न आयो मां त पोइ दोस्ती कहिड़े कम जी? बाक़ी इन वलू व्याजीअ खे मां ॾिसंदुसि। केतिरा हिन ग़रीबनि जा घर उजाड़िया आहिनि। हलूं था, चांहि ॻाल्हि पियूं होटल ते, परेशानी दूर।